नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। जोहीमा नूर अहमद लगारी जी रिपोर्ट मुताबिक़ तफुलजी स्टेशन थाणे जियत ॻोठ पिराणो देरो जे ॻोठाणे पीरसन यूसुफ लगारी प्रेस क्लब जोही पहुची सख़्त एहतजाज कयो आहे। साफ़िन ॾाढो दाईंदे चयो त कुझु वक़्त पहिरियां मूं पंहिंजे ॿिनि पुटनि जावेद शाह ज़मान लाइ पंहिंजे सौटु मौलवी अयूब लगारी खां नियाणियुनि जो संग वरितो हो। काफ़ी अर्सो गुज़रण बाद हाणे मुंहिंजो सौटु अयूब लगारी बासर शख़्स खे मुंहिंजी पुटनि जा संग वेकिरो करे ॾेई छॾिया आहिनि। हुननि चयो त फुलजी स्टेशन थाणे जे पुलिस बासरनि जी साथारी बणियल आहे। आख़िर में हिन बस वारनि खां मुतालबो कयो त मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। नालो छा अथसि? नालो नूर अहमद अथसि। हाणे तुंहिंजो छा मुतालबो आहे? छा मुंहिंजो मुतालबो आहे त मुंहिंजी इहो वीडियो हलायो, ऑफिसरनि खे ॿुधायो त मां काॾे वञा, ग़रीब मूंसां विढ़ण जे लाइ, केस जे लाइ मूंखे धमकियूं था ॾियनि मारण जूं। तूं चङे मुड़ुस कंहिं वटि वियो? हा साईं, मां गादी खान वटि वियो आहियां। जेको ख़त मूं वटि पियो आहे, मां ख़त जी नकुल करे आयो आहियां। उहो ख़त मूं वटि पियो आहे। ख़त जे उहो अचनि ई नथा, चवनि था असां कोन ईंदासीं, तोखे जेको करिणो आहे कर। हे ख़त आहे साईं मूं वटि। तव्हां ॾिसो, मथां चओ त हे कूड़ थो हणे। मुंहिंजे सॾ ते बि फ़ैसिले लाइ तयारु न आहिनि।